सुप्रीम कोर्ट मुबारक सानी केस में हुकूमती दरखास्त मंजूर कंदे 3 पैराग्राफ खारिज करे छडिया। मुफ्ती तकी ओस्मानी फजल रहमान बेन आलमंडी मामलत खां पोइ अदालत फैसलो जारी करे छडियो। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा रिमार्क्स ॾींदे चयो आहे त जेकॾहिं अदालत खां का ग़लती थी वञे त इस्लाह बि थियणु घुर्जे। जेकॾहिं का ग़लती थी त अना जो मसलो न बणाए वञे। संदसि हिकी दुआ हूंदी आहे त मतां को ग़लति फैसलो न थी वञे। पार्लियामेंट जी ॻाल्हि अखियुनि ते आहे। इंसान पंहिंजे कौल ऐं फेल सां ई सुञातो वेंदो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कचे में धाइलनि ख़िलाफ़ ऑपरेशन लाइ फौज ऐं रेंजर्स तलब करण जो इशारो ॾेई छडियो। संदसि चवणु आहे त कचे में धाइलनि ख़िलाफ़ ऑपरेशन लाइ फौज ऐं रेंजर्स खे तलब करे सघिजे थो। कचे में केतिराई धाड़ियल मारिया गिरफ़्तार कया विया आहिनि। कराची में स्ट्रीट क्राइम खिलाफ कार्रवाई कई वई आहे। अमन अमान जी सूरतहाल जनवरी खां पोइ बहितर थी आहे। ॿियनि सूबनि जी भेट में हालतूं बहितर आहिनि। मखदूम जमीलुज़्ज़मान एहतराम जोगो शख़्स आहे पर संदसि मौक़िफ़ सां मुतफ़िक़ नाहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जल्द वज़ीर आज़म सां मुलाक़ात करे सिंध समेत मुल्क जे मसइलनि ते ॻाल्हाईंदो। बचाव बंद मज़बूत आहिनि। आरबीओ डी जे करे कुझु हंधनि ते मसइला थी रहिया आहिनि। पीपीएमए ने मखदूम जमीलुज़्ज़मान जो चवणु आहे त पीपी में कुझु माण्हू बिलावल भुट्टो ज़रदारी जे वज़ीर आज़म थियण जा मुख़ालिफ़ आहिनि। बेनज़ीर भुट्टो क़ुर्बानी तंहिं करे न ॾिनी त पंजाब मां पीपी ख़तम थी वञे ऐं बलोचिस्तान तोड़े केपी में नाले मातिर हुजे। कुझु फ़ैसिलनि सबबि सिंध में बि पीपीए मां माण्हू नाराज़ आहिनि। बेनज़ीर भुट्टो समूरो साल अवाम सां गॾु रहंदी हुई पर हाणे कामोरा पुलिस ऐं रेंजर्स वेझो आहिनि ऐं अवाम परे आहे। हाणे शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो वारी पीपल्स पार्टी नाहे। अवाम वेझो हुअणु घुर्जे। वॾो वज़ीर मुराद अली शाह खे शाबस आहे जेको अखियूं बंदि करे पार्टीअ सां निभाए रहियो आहे। सिंध में पुलिस बि गैर महफ़ूज़ आहे। अवाम जी हिफ़ाज़त केरु कंदो? सूबाई वज़ीर मोहम्मद बख्श महर सिंध जे वॾे वज़ीर जी तब्दीलीअ जो इम्कान रद्द करे छडियो। संदसि चवणु आहे त वॾो वज़ीर मुराद अली शाह बहितरीन कमु करे रहियो आहे। वॾे वज़ीर जी तब्दीलीअ जो को बि इम्कान नाहे। अॻिते वधण जी हर कंहिंखे ख़्वाहिश हूंदी आहे। आईजी सिंध गुलाम नबी मेमन जो चवणु आहे त नताशा केस में पुलिस ते कंहिं बि क़िस्म जो को दबाव नाहे। जेकॾहिं पुलिस ते को दबाव हुजे त रवैयो तब्दील थी वञे हा। कारसाज़ हादसे केस जो मैरिट ते चालान पेश कयो वेंदो। जवाबदारनि खे कंहिं बि क़िस्म जो प्रोटोकॉल न ॾिनो वियो आहे। ईरान में रोड हादसे सबबि फौत थियल पांधीअड़नि ॾे बढ़ंदी वापसी लाइ परॾेही वज़ारत जा ईरानी हुकूमत सां राब्ता। सिंध टीवी न्यूज़ तरफ़ां ईरान में फौत थियल 28 पांधीअड़नि जी लिस्ट हद करे वरिती। लाड़काने जे कमिश्नर बढ़ंदी वापसी लाइ ख़ासि जहाज़ फराहम करण जी हिदायत करे छॾी। फौतनि जा तफ़सील गॾु करण लाइ सेल क़ाइम। कमिश्नर गुलाम मुस्तफ़ा भुल जो चवणु आहे त मढ़ गाॾियुनि ज़रिए आंदा विया त केतिराई ॾींहं लॻी वेंदा। मढ़नि जी वापसी लाइ ख़ासि जहाज़ फराहम कयो वञे। दोदापुर भरिसां 2 सोटरनि में मामूली ॻाल्हि तां झेड़े में हिकु ॼणो क़तल। हथियारबंदनि मोहम्मद यूसुफ कटोहर खे गोलियूं हणी क़तल करे छडि॒यो। ऐं रावलपिंडी टेस्ट ते पाकिस्तान जी गिरफ़्त मज़बूत। विकेट कीपर बैटर मोहम्मद रिज़वान ऐं सऊद शकील जूं शानदार सेंचुरियूं। क़ौमी टीम 488 रन्सनि ते इनिंग्स डिक्लेयर करे छॾी। बंगाली टीम जूं बिना कंहिं नुक़सान जे 27 रन्सूं।